पूरे मुल्क जियां अज ज़िले टंडे मोहम्मद खान में भी भारतीय जारियत ऐं पाकिस्तानी फौज के खिराज तहसीन पेश करण लाइ शहर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं मज़हबी जमायतुनि तरफ़ां रैलियूं कढियूं वयूं, जिन में मिली नगमनि ऐं पाक फौज जे हक़ में नारनि जी गूंज हुई। रैली में शामिल शुरका मिली नगमनि ते रक़्स कंदा रहिया। शहर जी मुख्य रैली हक़ सच फलाही तंज़ीम तरफ़ां पीर साकिब जान सरंदी ऐं पीर आकिब जान सरंदी जे अॻुवाणी में टंडे साईंदाद खां प्रेस क्लब ताईं कढी वई। जमायत इस्लामी अॻवान डॉक्टर अब्दुल अज़ीज़ गद्दी, पेटे अलफ जे मरकज़ी सदर हाजी शफी मोहम्मद सठियो, ज़िले काउंसिल जे वाइस चेयरमैन शेर अमीन लाखो, अक़लियती बिरादरी अॻवान सेठ मान सिंह उर्फ मानू ठाकर जी अॻवाणी में पिणु रैलियूं कढियूं वयूं। जॾहिं त सिविल सोसाइटी, पाकिस्तान पीपल्स पार्टी, तहरीक इंसाफ़, साथ फलाही तंज़ीम पारां पिणु गॾियल रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि जो गश्त कंदी फुलेली चौक ते पहुती, जिते जलसे जी सूरत अख्तियार करे वई। इन मौक़े ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻवान सऊद अहमद फारूकी चयो त ॿुधाइण चाहियां थो त मुंहिंजी कमीना तूं होश जा नाखून वठ के थिए ईअं न थिए त तुंहिंजो को अचे तोखे वजूद ई ॾिसण में न अचे। ऐं इन मौक़े ते आउं इमरान खान खे बि साराईंदुसि, उनखे सलाम पेश कंदुसि पूरी क़ौम जी तरफ़ां त उन इंतिहाई दानिशमंदी सां जेको फ़ैसिला कया, जेको असां सरप्राइज़ ॾिनो इंडिया खे, ऐं उनखां पोइ जॾहिं इहो सरप्राइज़ पूरो थियो त उन ॿियो सरप्राइज़ इहो ॾिनो त उन्हनि खे इहो ॾेखारियो त असां हिमत रखूं था, हौसलो रखूं था, झगड़ो करण जी सलाहियत रखूं था, पर असां इन गुड जेस्चर तव्हांजे पायलट खे आज़ादु कयूं था बिना शर्त शुरू थिए। ऐं चवां थो दुनिया खे हुननि मञायो आहे सहावती ऐं सिफ़ारती सतह ते त असां कैपेबल आहियूं त इंडिया सां जंग करे सघूं था, पर असां जंग नथा चाहियूं, असां अमन चाहियूं था। असां अमन जे लाइ इहो फ़ैसिलो कयो आहे, पर इनखे बुज़दिली न सम्झो वञे। इंशाअल्लाह ताला आउं सम्झां थो त हू होश जा नाखून वठंदो ऐं मुंहिंजी बि अहिड़ी हरकत न कंदो, पर जेकॾहिं ज़रूरत पई त असां पंहिंजी फ़ौज सां गॾु आहियूं, पंहिंजी आर्मी सां गॾु आहियूं। ऐं हिन मौक़े ते आर्मी खे बि सलाम पेश कयां थो। पाक आर्मी, पाक आर्मी। रैली खे ख़िताब कंदे पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻवान पप्पन भट्टी चयो त असांजा भाइरनि दोस्तनि नौजवान जा सलाम थो पेश करियां, जेके असांजा दोस्त कलोगे कैम्प में पंज माना हिकिड़े ॾींहं जे नोटिस ते हिन प्रोग्राम करे ॾेखारियो आहे। असीं इंडिया खे ॿुधाइण था चाहियूं, हिन मोदी कुते खे ॿुधाइण था चाहियूं त पाकिस्तान आर्मी सां गॾु असांजा नौजवान, असांजा सहाफ़ी, असांजा सियासत, असांजी गवर्नमेंट सभु असीं हुन सां गॾु आहियूं। ऐं इंशाअल्लाह ताला असांजो बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं कोच चेयरमैन आसिफ अली ज़रदारी असां हिननि सां गॾु आहियूं ऐं आर्मी खे सलाम था पेश करियूं ऐं हिन नौजवाननि खे सलाम था पेश करियूं त थोरे टाइम में हीउ प्रोग्राम रखी वॾी ख़ुशी थी आहे असांखे। असीं हर तरह सां पाकिस्तान सां आर्मी सां गॾु आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला जॾहिं हुकुम जो पाकिस्तान जो बचो हिते गॾु पाकिस्तान ज़िंदाबाद। आख़िर में हिंदुस्तानी वज़ीर आज़म नरेंद्र मोदी जे पुतले खे नज़र आतिश कयो वियो। इन खां अलावा बुलडी शाह करीम, टंडो गुलाम हैदर, शेख भिरकियो समेत ज़िले जे नंढनि वॾनि शहरनि मां पिणु रैलियूं कढी भारतीय जारियत ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। कैमरामैन टीम सां गॾु ख़ान अब्बासी, लाल टीवी न्यूज़, टंडो मोहम्मद खान।